चूअर जमाली थाने जे अदगोठ जमड़ू झोलाई में डेरन हथां भाॼाई मुबैना तौर क़तल हिकु जवाबदार गिरफ़्तार। चूअर जमाली थाने जी हद दरगाह पीर इबन शाह भरिसां ॻोठ जमड़ू झोलाई में 30 साला औरत ज़ैनब झोलाई डेरन जे मुबैना तशद्दुद सबब क़तल थी वई। अहिड़ो इतलाउ मिलण ते चूअर जमाली पुलिस वाक़े वारे हंधि पहुची जवाबदार अयूब झोलाई खे गिरफ़्तार करे मक़तूल औरत जो लाश रूरल हेल्थ सेंटर चूअर जमाली ते आंदो, जिते मक़तूला औरत जे भाउ अली गुल हसन झोलाई चयो त असांजी भेण ज़ैनब खे अयूब झोलाई धक हणी क़तल कयो आहे। असीं ग़रीब आहियूं, जवाबदार ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ कयो वञे। मक़तूला औरत जी भेण भागुल जो चवणु हो त अयूब मुंहिंजी भेण खे धक हणी मारे घर जे साम्हूं फिटो करे छॾियो हो। ॿिए तरफ़ मक़तूला औरत जे मुड़ुस जमड़ू झोलाई जो चवणु हो त मुंहिंजी घरवारी तेज़ बुखार सबबि फ़ौत थी वई आहे। कंहिं बि खेसि क़तल न कयो आहे। पुलिस जो चवणु हो त हिक जवाबदार खे गिरफ़्तार कयो आहे। जांच हले पई, पोस्टमार्टम रिपोर्ट खां पोइ वधीक कार्रवाई कई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची